अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु ठीक हूंदा। दोस्तों मां आहियां इमाम दीन महर, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो इमाम दीन ऑफिशियल। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में। रेस कमाल खान ऐं रेस गफ़ार खान में पाण मंझि जहिड़ो थी वियो आहे, जीअं त ओठो कमदार खुदन पंहिंजे चिणग रखण में कामयाब थी विया आहिनि। जीअं त कमाल खान चवे थो त जेका ॻाल्हि मां अदा सां नथो करे सघां उहा कमदार जे धीउ सां शादी करे ऐं कमदार खे इस्तेमालु करे सघां थो। दोस्तों कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त कमदार खुदन जे धीउ सां रेस कमाल खान शादी कंदो या कोन कंदो। दोस्तों वरी मिलंदासीं कंहिं ॿियो वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।